बिरशाह मां ख़बर ईंदड़ बिरशाह में बरसात मुतासिरन के राशन टेंट बियो सरकारी सामान न मिलण ऐं शहर मां बरसाती पानी निकाल न थियण करे अॻूणे टाउन चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी ऐं शहरन पारां असिस्टेंट कमिश्नर ऐं रेवेन्यू ऑफिस बिरशाह आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सैयद गदा हुसैन शाह, मुनीर खोसो, मोहम्मद यूनिस सुमरो, एडवोकेट आसिफ राजपूत समेत ॿियनि शहरन रेवेन्यू ऑफिस आॾो एहतिजाज कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन चयो त बरसात जे सटियल गरीब मिसकिनन मारूड़न खे राशन ऐं ॿियो सरकारी सामान न मिलियो आहे। बुखूं काटण में मजबूर आहिनि। स्कूलनि में तरसियल बरसात मुतासिरन जी का बि वायर न कई पई वञे। हिननि चयो त मुकमिल शहर बरसात जे पाणी जे लपेट में आहे। दुकानदार सख़्त परेशान आहिनि। हिननि जी सहायता कई वञे। असां अॼु 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियूं था। बरसात जो पाणी निकाल न थियो, मुस्तहक माण्हुनि खे राशन न मिलियो त असां 3 ॾींहंनि बाद नेशनल हाईवे बंदि कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।